जो घणे जी लालच करे थो सो मोचड़ा घुरी वठे थो। दोस्तों हिकड़ो हमरा नए मां चोरीअ ते हिरियो। हिक रात हिकड़े घर में घिड़ियो। खेस चोरीअ जे गुरन जी त ख़बर हुई कान। हेॾे होॾे फिरियो त खेस बूटन जूं 7 जोड़ियूं नज़र आयूं। पहिरियां गणे तसली कयई, पोइ बुट बधल बोछण लाहे हुंबड़ दुंबड़ करे उन में ॿधाई ऐं साॻियनि पेरनि ते ॻोठ ॾांहुं मोटियो। घरनि खां वितीरको थी झंग में पहुतो त मथे ते रखियल पादरनि जी भरी लाहे वरी ॻणण लॻो। 2 दफ़ा पादर ॻणियई, 2 दफ़ा 13 थिया। खुटल पादर जो ॾाढो वेसुरो थियुसि। पादरनि जी भरी झंग में थमाए पोयनि पेरनि ते साॻे घर में अची घिड़ियो। एतिरे में घर वारा बि सुजाग थी चुका हुआ। खेसि ॾिसण शर्त चोर चोर थी वई। लत ॾेई खणी ॿधाऊंसि, मोचड़नि सां सची कयई ऐं झंग मां हली सॻु कढी ॾिनई। इहो हाल ॾिसी रौशे ते गॾु थियल माण्हुनि मां हिकिड़े चयो त जो घणे जी लालच करे थो सो मोचड़ा घुरी वठे थो। मतिलब त अध खे छॾे जो सॼे लाइ डुके, तंहिंखां सॼी त वञे पर अध लाइ बि सिके। दोस्तों उमेद करियूं था त हीअ वीडियो बि अव्हां खे वणी हूंदी ऐं शेयर बि ज़रूर कंदव।